ज़राअत खाते समाजी तंजीम AAP प्रोजेक्ट ज़िले शहीद बेनज़ीराबाद में ग़िज़ाई खोट के हवाले से HM ख्वाजा ऑडिटोरियम हॉल में सेमिनार करायो वियो, जंहिंखे डॉक्टर इनायतुल्लाह मीरानी, डॉक्टर काशिफ सिद्दीकी, डॉक्टर बुशरा इरम ख़ानज़ादो जयकुमार ने ॿियनि ख़िताब कंदे चयो त औरतुनि खे मुतवाज़िन उमिरि जे हिसाब सां सही ग़िज़ा न मिलण जे करे औरतूं कमज़ोर थियनि थियूं ऐं ख़ासि तौर ते जेके औरतूं शादीशुदा आहिनि, जॾहिं हू ॿार पैदा कनि थियूं त उहा औरत ऐं ॿार ग़िज़ा जी खोट सबबि कमज़ोर थी वञे थो। हुन चयो त ॻोरहारी औरत खे विटामिन ऐं प्रोटीन सां भरपूर खाधा इस्तेमालु करणु घुरिजनि त जीअं हुननि जे पेट में पलजंदड़ ॿार सेहतमंद रहे। हुननि चयो त असांखे ग़िज़ाई खोट के हवाले से औरतुनि ऐं मर्दनि में जागरूकता पैदा करनी पवंदी ऐं ॻोरहारी औरतुनि खे विटामिन ऐं प्रोटीन वारा खाधा ॾियणा पवंदा। जेको ॿारनि में ग़िज़ाई खोट थिए थी, माउ में ग़िज़ाई खोट थिए थी, एक्सीलरेटेड एक्शन प्लान आहे, सिंध में प्रोजेक्ट आहे जेको हले पियो, उन तहत असां सेमिनार मुख़्तलिफ़ तालुक़नि में करायूं पिया। एज़ ए डिप्टी डायरेक्टर असां लाइव स्टॉक जे हवाले सां अवेयरनेस बि ॾियूं पिया ऐं हेल्थ जे हवाले सां अवेयरनेस ॾियूं पिया। त ग़िज़ाई खोट खे पूरे करण जे लाइ ही बेदारी जो प्रोग्राम आहे जेको असां माना अरेंज कयो आहे। हिन प्रोजेक्ट जो जेको असल मक़सदु इहो आहे त पाण गॾिजी करे जेको हिन वक़्तु ग़िज़ाई खोट जो सिंध में मसइलो आहे, ख़ासि तौर ते उन्हनि इलाइक़नि में जिते ॾुकार थिए थो या जिते ज़राअत जी खोट आहे या जिते माल कोन्हे या जिते मालवंदनि जे लाइ पाणीअ जी बि वॾी तकलीफ़ आहे, त उन्हनि इलाइक़नि में उते पाणी या माल पहुचाए उन्हनि माण्हुनि खे ॿुधायो वञे, उनखे सम्झायो वञे हिकु त हू माल संभालनि, उन्हनि खे निशानदेही जे बारे में असां ॿुधाईंदा आहियूं त बाबा बीमारियूं कहिड़ियूं आहिनि, बीमारियुनि जे बारे में उन्हनि खे ख़बर पवे। ऐं असल मक़सदु इहो ई आहे त उन माल जो जेको खीर आहे या उन जो कुकड़ियुनि जो अना आहिनि, उन्हनि जो पहिरियों हक़ु जेको आहे उनजे पंहिंजे घर जे ॿार जो, उनजे घर जी न्याणीअ जो ऐं उनजे घर जी नुंहं जो आहे। प्रोग्राम रखियो वियो हो माउ ऐं ॿार जी सिहत जो। मतिलबु असांजो मौक़फ़ इहो आहे त बजाए जे हिन शहरनि जे, बजाए जे हिन हालनि जे, बजाए जे हिन होटलनि जे, अगरि जे ॿार ऐं माउ जी सिहत जे बारे में जे प्रोग्राम कजनि त कंहिं ॾूराहनि इलाइक़नि में जिते एडुकेशन न हुजे, जिथे का सहूलियत न हुजे, जिथे रोड रस्ता पाणी न हुजनि, बजाए जे हिन शहरनि जे बजाए जे उते करणु खपनि त वधीक बहितरु थींदो। असांजो हिकिड़ो अवेयरनेस राइज़िंग सेमिनार हुयो जंहिंमें असां माल जी सार संभाल जे बारे में ऐं उन्हनि जी बीमारियुनि जे बारे में कहिड़ी कहिड़ी बीमारियूं थींदियूं आहिनि ऐं केॾी महिल ते हुनखे वैक्सीनेशन कराइणु घुरिजे, ही सभु ॿुधायो हुयो। मां ऐं ॿार जी सिहत जे हवाले सां हिकिड़ी अगरि मां सिहतमंद हूंदी तो सॼो ख़ानदान जेको आहे न उन ते डिपेंड करे थो ऐं सॼो पाकिस्तान असांजो ख़ुशहाल रहंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।